Welcome to Time News Studios. What? You are watching 2 p.m. Bulletin. वफ़ाक़ी सरकार शहबाज शरीफ़ के परदेह वञण जी इजाज़त ॾियण वारो लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। घरू वज़ारत तरफ़ां सुप्रीम कोर्ट में नज़रसानी अपील दाख़िल। अपील में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त लाहौर हाई कोर्ट नोटिस जारी करण बिना जवाबदार खे हतमी रिलीफ ॾेई छॾियो। अदालती फ़ैसिलो कानून जे उसूलनि उबतड़ आहे। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण जी सदा। लॉ मिनिस्ट्री और इंटीरियर मिनिस्ट्री दोनों ने ये कैबिनेट को समरी भेजी, कैबिनेट ने मंजूरी कर दी, उसका नोटिफिकेशन वज़ारत दाखिला ने जारी कर दिया। 4 मुलज़म जो है वो इस केस में शहबाज शरीफ के खिलाफ इल्ज़ामात के नाते में वो सुल्तानी गवाह बन चुके हैं, इसलिए भी उनको ECL पर डाला गया। वो जमानती थे शहबाज शरीफ कि वो नवाज शरीफ को वापस लाएंगे। नवाज शरीफ वापस नहीं आया तो शहबाज शरीफ ने कहाँ से आना था? कॉमन सेंस की बात है। देखें, अदालत के फैसले पे मैं तबसरा नहीं कर सकता, अदालत अदालत है। वफ़ाक़ी सरकार ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में विझी छॾियो। नोटिफिकेशन जारी। सुदसमा और वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना कानूनी ज़ाब्ता मुकमल थियण बाद शहबाज शरीफ जो नालो ECL में विझण जी मंजूरी ॾिनी। इन हवाले सां रिकॉर्ड खे अपडेट कयो वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त शहबाज शरीफ परदेह वियो त नवाज शरीफ जी खेसि वापसि घुराइण ॾुखियो थी वेंदो। नैब जा केस बि रोलड़ जो शिकार थी वेंदा। शहबाज शरीफ जे घर जा 5 भाती अॻु ई परदेह फ़रार थी चुका आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त इमरान ख़ान जो केस ऑपोजिशन जे वस खां ॿाहिरि आहे। इमरान ख़ान मुल्क खे बहराननि मां छुटकारो ॾियाराईंदो। आर्मी चीफ वाज़े करे चुको आहे त फ़ौज जमहूरी हुकूमत सां गॾु हूंदी। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ परदेह वञण खां रोकण ख़िलाफ़ अदालत सां ॿीहर राब्तो करे वरितो। लाहौर हाई कोर्ट में हुकूमत ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल। वकील ज़रिए दाख़िल दरख़्वास्त में शहबाज शरीफ मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त अदालती हुकुम बावजूद शहबाज शरीफ खे परदेह वञण न ॾिनो वियो। हुकूमत जो अहिड़ो अमल तौहीन अदालत जे ज़मरे में अचे थो। अदालत 7 मई वारे फ़ैसिले ते अमल यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो। शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करण जो ऐलान करण तौहीन अदालत जे ॾोह जो बाज़ाब्ता एतराफ़ आहे। इमरान ख़ान सियासी इंतकाम में ॿुॾी वियो, खेसि अवामी मसइलनि जी परवाह नाहे। नवाज़ लीग तरफ़ां शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल थियण ते रद्द अमल। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरीम औरंगज़ेब जो चवणु आहे त ईद जी मोकलुनि बाद पहिरें ॾींहुं अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल कयो। 1 कलाक अंदरि 2 प्रेस कॉन्फ्रेंसिस कयूं वयूं। इहो शहबाज शरीफ जो ख़ौफ़ आहे। नवाज़ लीग अॻवान राणा सनावला जो चवणु आहे त शहबाज शरीफ बदिरां रिंग रोड स्कैंडल जे रिंग मास्टर इमरान ख़ान जो नालो ECL में शामिल कयो वञे। शेख रशीद पाण लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो नथो पढ़ी सघे त ॿियनि खां पढ़ाए। अदालती फ़ैसिले में लिखियो वियो त कंहिं बि कमीशन या किकबैक में शहबाज शरीफ जो नालो ई नाहे। हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जा इम्कान। ओगरा पेट्रोल ऐं डीज़ल महांगो करण जी समरी पेट्रोलियम वज़ारत नाउमाणी छॾी। ज़रीन जो चवणु आहे त ओगरा जी समरी में पेट्रोल ₹1.90 ऐं डीज़ल ₹3.25 महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ बाद पेट्रोलियम अघनि में फेरफार जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। सिंध जे पाणी हिसे में कटौती न कई वई त 24 कलाकनि में वधीक पाणी कीअं मुहैया कयो वियो। सिंध हुकूमत इरसा जे वज़ाहती बयान खे रद्द करे छॾियो। तर्जुमान सिंध हुकूमत मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त इरसा पाण मञियो त सिंध खे पाणी जी फ़रहामी वधाए छॾी आहे। सिंध खे हिसे जो पाणी न पए मिलियो त पीपल्स पार्टी ऐं सिंध सरकार आवाज़ उथारियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त NCOC तकड़ में समूरियूं शयूं बहाल करण जो फ़ैसिलो कयो। कोरोना जा केसिस वधिया त ॿीहर सख़्त क़दम खयां वेंदा।
वफ़ाक़ी सरकार टेक्नोलॉजी कतब आणे वधीक ऑक्सीजन गैस पैदा करे ॾियाम शोरो ऐं गुड्डू पावर प्लांट खे इस्तेमाल करे वधीक गैस पैदा करे सघिजे थी। कोटड़ी ऐं लाखड़ा पावर प्लांट में भी वधीक 2 ऑक्सीजन प्लांट मौजूद है। इरसा सदाई दरियाउनि में पानी खोट जो बहानो करे सिंध जो पानी घटाए छॾींदो आहे। मसलो पानी जी खोट जो न पर विर्छ जो आहे। वफ़ाक़ी सरकार पानी जो नओं तकरार पैदा न करे। पीपी सेनेटर शरी रहमान इरसा जे वज़ाहती बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इरसा तरफ़ां सिंध जो हिस्सो 15 खां 20% घटाइण 91 वारे पाणी मुआहदे जी भञकड़ी आहे। पाणी मुआहदे जा केतिरा ई भेरा भञकड़ी कई वई। सूबनि जे एहतजाजनि बावजूद गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास बि पाणी मामले ते अॻिते नथो वधे। हिन मामले ते बहस लाइ सेनेट में इल्तिबाजी रिथ जमा कराई वेंदी। चीफ सेक्रेटरी सिंध के ज़ुल्फ़िकाराबाद ऑयल टर्मिनल के फ़ाल करण लाइ मामला ॾिसण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ऑयल टैंकर शीरी जिना कॉलोनी खां ज़ुल्फ़िकाराबाद मुंतकिल करण बाबति केस ते ॿुधणी दौरान चीफ सेक्रेटरी सिंध पेश। चीफ सेक्रेटरी जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणो हो त ज़ुल्फ़िकाराबाद ऑयल टैंकर टर्मिनल ते सिंध सरकार जी रिट कीअं बहाल कई वेंदी। आर्मी ऐं रेंजर्स खां मदद वठी ऑयल टैंकर्स खे शीरी जिना कॉलोनी मां हटायो वञे। अदालत एडमिनिस्ट्रेटर कराची ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त एडमिनिस्ट्रेटर साहब तव्हांजा मुंशी ऐं क्लर्क माण्हुनि खां पैसा वठी रहिया आहिनि। हुकूमत खे रुगो 4000 रुपया ॾिना वञनि था। ॿुधायो वञे त ही कहिड़ो बेईमानी जो धंधो हली रहियो आहे। अदालत ज़ुल्फ़िकाराबाद ऑयल टर्मिनल खे फ़ाल करण बाबति 2 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध सूदो सॼे मुल्क में अॼु खां कारोबारी सरगर्मियूं बहाल। सरकारी ऑफिसिस भी 50% हाज़िरी सां खुली वयूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, सांगड़, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ खुली विया। NCOC जो चवणु आहे त कारोबारी मर्कज़ राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदा। SOPs ते अमल न थियो ऐं कोरोना केसिस वधिया त ॿीहर सख़्तियूं कयूं पवंदियूं। सिंध सरकार कारोबारी मर्कज़ ऐं मार्केट्स खोलण वारे NCOC जी फ़ैसिले जी तौसीक़ करे छॾी। वरे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जे इजलास दौरान कोरोना सूरतहाल जो जाइज़ो। अब्बासी शहीद अस्पताल में कोविड वार्ड फौरी तौर ते फ़ाल करण ऐं अस्पताल जी रहतुनि जी ऑडिट कराइण जी हिदायत। इजलास में ब्रीफिंग दौरान चयो वियो त ईद जी मोकलुनि दौरान एक्सपो सेंटर में 13,634 वैक्सीन्स लॻायूं वयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त 10 खां 16 मई ताईं कोरोना सबबि 43 जानियूं वञण ते ॻणती आहे। ख़मीस ॾींहुं सूरतहाल जो ॿीहर जाइज़ो वरितो वियो। सामुंडी तूफ़ान तौक़ताए सिंध जे साहिली पटीअ खां 800 किलोमीटर परे हलियो वियो। कराची में काढ़े जी गर्मी ऐं लुक जे वकड़ में आयल। शहर में अॼु पारो 43 सेंटीग्रेड ताईं पहुचण जा इम्कान। कराची में सुभाणे खां मिटी सां गॾु तेज़ हवा जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी तूफ़ान तावते मां सिंध जी साहिली पटी खे हाणे को ख़तरो नाहे। तूफ़ान भारतीय सूबे गुजरात तरफ़ वधी रहियो आहे। तूफ़ान जे असर सबबि थरपारकर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन, ठठो, सिजावल ज़िलनि में अॼु राति खां बरसाति जा इम्कान। पनवाकिल भरिसां ॻोठाणे खे गलो कपे क़त्ल करण वारे मामले नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। मक़तूल मुनवर खुआरो जी धीउ ऐं ज़ाल बि क़त्ल में मुलविस निकिता। दादलोई पुलिस गिरफ़्तार जवाबदार जे एतराफ़ी बयान बाद मक़तूल जी धीउ ऐं ज़ाल खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदार क़यूम खुआरो जा मक़तूल जी धीउ सां नाजाइज़ लाॻापा हुआ। नारी ऐं संदसि वालिदा जवाबदार सां गॾिजी ॻोठाणे खे क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियो हो। मुनवर खे संदसि धीउ ऐं ज़ाल खाधे में नशेआवर गोरियूं खारायूं, जंहिं बाद बेदर्दी सां मुनवर खे क़त्ल कयो वियो। पुलिस जे जांच दौरान नारी ऐं औरत तरफ़ां बि क़त्ल में मुलविस हुजण जो एतराफ़। डोकरी जे ॻोठ ग़ुलाम हुसैन बुट में नंढी उमिरि में ज़बरदस्ती शादी खां बचण लाइ
घरां निकिरी वियल 200 नींगरियूं वारसनि हवाले। लाड़काणो जी अदालत नींगरी फज़ीला ऐं सकीना माछी खे वारसनि हवाले करे छॾियो। वारसनि खे ॿिन्ही जी नंढी उमिरि में शादी न कराइण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त फज़ीला ऐं सकीना जी शादी कराई वई त वारसनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। ॿुधणी दौरान पुलिस अदालत खे आगाही ॾिनी त मोहनजोदड़ो एयरपोर्ट थाणे जी पुलिस ॿिन्ही नींगरियुनि खे हथु कयो हो। नींगरियुनि बयानु ॾींदे चयो त घर भातियुनि तरफ़ां नंढी उमिरि में ज़बरदस्ती शादी कराइण तां हू घरां निकिरी वियो। सखर जी अदालत तरफ़ां सहाफ़ी अजय कुमार लालवाणी क़त्ल केस जो हतमी चालान पेश न थियण ते जांच ऑफिसर मथां कावड़ जो इज़हार। मक़ामी अदालत में सहाफ़ी अजय लालवाणी जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान गिरफ़्तार 5 जवाबदार पेश। DSP नियाज़ फारूकी अदालत खे आगाह कयो त केस जे हवाले सां GIT क़ाइमु थियल आहे, तंहिं करे हतमी चालान पेश न थी सघियो। अदालत जांच ऑफिसर खे छिंड कढींदे चयो त तव्हां नाअहल आहियो, अदालती कमरे मां निकिरी वञो। छा GIT ठहण ते केस जो हतमी चालान पेश नथो करे सघिजे? अदालत जांच ऑफिसर खे 31 मई ताईं हतमी चालान पेश करण जी मोहलत ॾेई छॾी। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पेटे अलिफ जी सॾ ते उस्तादनि तरफ़ां मुतालबनि जी मनता लाइ मुज़ाहिरा। भान सईदाबाद, कुंभ, नवदेरो, दौड़, कंबर, फैज़गंज ऐं कोट ग़ुलाम मोहम्मद में उस्ताद रस्तनि ते निकिरी आया। मुतालबनि ते अमल न थियण ख़िलाफ़ नारेबाज़ी। उस्तादनि जो चवणु आहे त उस्तादनि जी पघार मां इंक्रीमेंट जी कटौती करणु ज़्यादती आहे। तालीम खाते तरफ़ां इन हवाले सां जारी थियल नोटिफिकेशन तालीम दुश्मनी आहे। उस्तादनि IBA टेस्ट पास उस्तादनि खे पको करणु, ग्रेड्स में तरक़ी ऐं सालियानी इंक्रीमेंट में वाध जो मुतालबो करणु।